नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त इसी तारोड़ मां ख़बर ॾींदा 6 महीना अॻु में फौरन सां मुक़ाबले में ज़ख्मी मुज़फ़र अली चांडियो बाद में फ़ौत थी वियो। संदसि तॾहिं ते तहज़ीत लाइ SSP दादू एजाज़ अहमद शेख पहुतो, जिते शहीद एहलकार जे वारसनि सां तहज़ीत बाद मक़तूल जे वारिस भाउ जमालुद्दीन चांडियो ऐं ॿियनि शिकायत कंदे चयो त 6 महीना गुज़रण बावजूद दादू पुलिस पंहिंजे शहीद थियल नौजवान पुलिस एहलकार जा कातिल गिरफ़्तार करे न सघी आहे, जॾहिं त कातिलनि जा सहूलतकार ऐं ॼाणल जवाबदारनि मां कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करे रिश्वत एवज़ छॾे ॾिनो। हिननि चयो त पुलिस पंहिंजे पुलिस जवान जी खून सां इंसाफ़ न करे सघी आहे त अॻिते अवाम जो ऐं ॿियनि एहलकारनि जो पुलिस इदारे मां वैसा खॼी वेंदो। जॾहिं त उन मौक़े ते SSP दादू मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद एहलकार जे वारसनि खे नौकरी ऐं 60 सालनि ताईं पगार जारी रहंदी, जॾहिं त शहीद थियल एहलकार लाइ हुकूमत सिंध तरफ़ां जेको मुआवज़ो मुक़ररु थियल आहे इहो बि मक़तूल जे वारसनि खे ॾिनो वेंदो। शहीद मुज़फ़र अली चांडियो असांजे घर जो फ़र्द हुयो। इन जी शहादत खां पोइ वारसनि सां दिली हमदर्दी जो इज़हार कयां थो ऐं केस में मुलविस जवाबदारनि के केफ़र किरदार ताईं पहुंचाइबो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।